अस्सलाम वालेकुम साथियों, मैं नसरुल्लाह गडानी। अगवाउन जूं वारदातूं घोटकी ज़िले में ॾींहों ॾींहुं वधियूं वञनि थियूं। राति घोटकी जे बी सेक्शन थाणे जे हद में मुख़्तलिफ़ गाॾियुनि ते सवार 3 माण्हुनि खे अगवा कयो वियो आहे, जिन में मीरपुर माथेलो जा रहवासी ऋतिक दीवान ऐं यार मोहम्मद जलबाणी वकील जो चाचो, मीरामंद जलबाणी ऐं SDO इरिगेशन दहरकी जो रहवासी अख्तर लगारी अगवा थी विया आहिनि। उनखां अलावा केतिरा ई अगवा थियल आहिनि। अॼु मीरपुर माथेलो में हिंदू कम्यूनिटी पारां शटर डाउन हड़ताल जो सॾु ॾिनो वियो आहे ऐं मंझंदि महाल SSP घोटकी जे ऑफिस ॾाढो धरणे जो ऐलान थियल आहे। अचो मां तव्हांखे मीरपुर माथेले शहर जो विज़िट करायां, जिते हिंदू कम्यूनिटी पारां मुकम्मल तौर दुकानूं बंदि कयूं वियूं आहिनि। उनखां अलावा छो जो हीउ वाक़ियो राति जो 2 बजे जो आहे, कुझु माण्हुनि खे ख़बर न आहे, उहे खोलीनि था, वरी माण्हू उन्हनि खे ॿुधाइनि था या उन्हनि खे जीअं ख़बर पए थी त हू पंहिंजूं दुकानूं ऐं कारोबार बंदि रखनि था। अचो मां तव्हांखे मीरपुर माथेले में शटर डाउन हड़ताल जो नज़ारो ॾेखारियां। कारोबार मुकम्मल तौर बंदि आहिनि। टाइम घणो थियो आहे? 10 थी विया आहिनि। ही 9 बजे दुकानूं अॻिते दीवान ॿिया दोस्त बि मौजूदु आहिनि। कारोबारी जन पंहिंजा कारोबार बंदि रखिया आहिनि। ही तव्हांजे साम्हूं आहिनि। 10 थी विया आहिनि। को सुबुह जो सवेर जो टाइम न आहे। अॼु मुकम्मल शटर डाउन हड़ताल जो सॾु आहे। कारोबार मुकम्मल तौर हिते बंदि आहिनि। ही तव्हांजे साम्हूं आहे। या ख़ैर अबा कुछ हिंदू कम्यूनिटी जा कारोबार मुकम्मल तौर बंदि आहिनि। शटर डाउन हड़ताल आहे तॾहिं दुकानूं बंदि आहिनि। माना जेके माण्हू उड़ियो थुड़ियो खोलियो वेठा आहिनि, उन्हनि खे माना ॼाण कोन्हे जो राति को वाक़ियो थियो आहे। इहो जेको ऋतिक आहे उनजो घर हिते साम्हूं आहे। उनजा वालिदैन त वीचारा उते पोइते उन्हनि जे कढ हूंदा वीचारा। तव्हां कारोबार मुकम्मल बंदि रखंदो, माना जेतिरे ताईं मग़वी बाज़ियाब नथा थियनि, नथो थिए ओतिरे ताईं तव्हांजो कारोबार। बिल्कुल पंचायत जो भी ऐलान है, असांजे मुखी साहब जो भी ऐलान है। अच्छा, अॼु को मुंहिंजे ख्याल में SP ऑफिस ॾाढो धरने जो बि सॾु आहे न, छो जो सुबुह जो सवेर मूंखे रिंग आई हुई। चलो मां तव्हांखे अचो साथियो शटर डाउन हड़ताल जो नज़ारो करायां। हड़ताल जे करे बंदि कयो वेठा? ठीकु आहे, ठीकु आहे। हिन पासे बि ॾिसो, ही जिन खे ख़बर न आहे या जेके खीर वारा आहिनि उन्हनि हिकिड़ो अधु शटर खोलियो आहे, उहे बि शायदि बंदि करनि था पिया। साईं बिस्मिल्लाह, ॿियो ख़ैर थियण थी इहे घुरिजे आहे जो सिर्फ़ हिंदू कम्यूनिटी पारां न पर सभिनी माण्हुनि खे, हर मज़हब जे माण्हुनि खे दुकान बंदि रखणु घुरिजनि आहे। हीउ ॾिसो शटर डाउन हड़ताल आहे मुकम्मल तौर। वरी मां तव्हांखे गुज़ारिश कंदो हलां जो जन माण्हुनि, छो जो हीउ राति जो 2 बजे जो वाक़ियो आहे, जन माण्हुनि खे हड़ताल जी ख़बर न आहे। इको दुको दुकान ज़रूरु खुलियल आहे, उहे बि छा हाल आहे? ॿियो ख़ैर कुझु। राति मीरपुर माथेले जा रहवासी 3 ॼणा अगवा थी विया आहिनि घोटकी नेशनल हाईवे तां। घोटकी नेशनल हाईवे तां अगवा थी विया आहिनि। मीरामंद जलबाणी ऐं ऋतिक लाल या राम आहे, ऋतिक लाल राम आहे, ऋतिक राम, उहे हिकिड़ी गाॾी ते सवार हुया। ॿी गाॾी ते सवार हुयो SDO अख्तर लगारी, जेको दहरकी जो रहवासी आहे। जी
तव्हां बि दुकान बंदि करे आया हुआ, तव्हां बंदि कयो था, हीअ बंदि आहे माना इन हड़ताल इहो जेको अगवा जो वाक़ियो थियो आहे उनजे ख़िलाफ़? ठीकु आहे भाउ, ठीकु आहे, ठीकु आहे। हिंदुनि जा जेके दुकान, हुननि जूं जेके दुकानूं आहिनि या जेके कारोबारी मर्कज़ आहिनि उहे मुकमल बंदि आहिनि हिते। हा, हिते अक्सर कारोबार हिंदुनि जो आहे। राति अफ़सोसनाक वाक़ियो थियो आहे घोटकी ज़िले में। मीरपुर माथेले जो रहवासी 3 ॼणा घोटकी बी सेक्शन थाणे जी हद नेशनल हाईवे तां अगवा थी विया आहिनि। वरी मां ॿुधाईंदो तव्हांखे हलां, ऋतिक राम मीरपुर माथेले जो आहे ऐं मीरामंद जलबाणी उहो बि मीरपुर माथेले जो आहे। वकील अॻवान यार मोहम्मद जलबाणी जो चाचो आहे। उनखां अलावा ॾहरकी जो रहवासी अख्तर लगारी आहे जेको इरिगेशन में SDO आहे। ही अलॻि अलॻि गाॾियुनि ते सवार हुया। मीरामंद ऐं ऋतिक जेके कंहिं कारोबार में पार्टनर हुया उहे हिकिड़ी गाॾी में सवार हुया ऐं जेको SDO आहे अख्तर लगारी ॿी गाॾी में सवार हो। उनजे ड्राइवर खे, को आसिफ नाले ड्राइवर खे गोलियूं हणी ज़ख़्मी कयो वियो आहे। शायदि खोड़ सारियूं गोलियूं उनजे जंग में लॻल आहिनि। मीरपुर माथेलो में मुकमल तौर शटर बंदि हड़ताल आहे। हिंदू कम्यूनिटी पारां, साईं बिस्मिल्लाह, हिंदू कम्यूनिटी पारां दुकान मुकमल बंदि कया विया आहिनि ऐं कुझु मुस्लमाननि बि यकजहती तौर कारोबार बंदि कया आहिनि। ही तव्हांजे साम्हूं आहे। अॼु 11 बजे पंचायती हाल शदाणी कॉलोनी में मीटिंग बाद SP घोटकी जे ऑफिस आॾो धरणे जो ऐलान कयो वियो आहे। वधीक इन्हनि जो फ़ैसिलो जेको आहे उन गरजाणी में फ़ैसिलो कयो वेंदो। 10 थी विया आहिनि, हिन महिल ताईं कारोबार बंदि आहिनि। शटर डाउन हड़ताल जो जेको सॾु ॾिनो वियो हो हिंदू कम्यूनिटी पारां, हिंदू बिरादरी पारां। साथियो, ही ज़ुल्म आहे असांजे घोटकी ज़िले में। मुल्क जे मालिकनि तरफ़ां हद सां बदअमनी फैलाई वई आहे। मां दावा सां चवां थो, माण्हुनि खे अगवा कराइण, क़त्ल कराइण, उनखां अलावा क़बाइली तकरार कराइण, हाणे सावंत सुधराणी तकरार, भेरी घोटा तकरार, जेकॾहिं इंतज़ामिया चाहे, गवर्नमेंट चाहे, हिकिड़े मिंट में इहे क़बाइली तकरार बंदि थी सघनि था। हिकिड़े मिंट में इहे अगवा जा सिलसिला बंदि थी सघनि था। पर मुल्क जा मालिक घोटकी, कशमोर समेत पूरे ज़िले में अमुन नथा चाहिनि। उन्हनि जा अलाए कहिड़ा मक़ासिद आहिनि। रोज़ माण्हुनि जूं अगवाऊं करायूं वञनि थियूं, रोज़ क़त्ल कराया वञनि था, क़बाइली तकरार कराया वञनि था। बहरहाल असां घरनि में ई गैर महफ़ूज़ आहियूं, असां पंहिंजे शहर में गैर महफ़ूज़ आहियूं, असां पंहिंजे कारोबारी मर्कज़नि ते गैर महफ़ूज़ आहियूं। सभिनी जो ज़िम्मेवार मुल्क जा मालिक आहिनि। ही निगरान जेको सेटअप आहे मुल्क जे मालिकनि जो आहे। ही सभई ऑफिसर उन्हनि मुल्क जे मालिकनि जा आहिनि। ख़बर न आहे कहिड़ी साज़िश रचनि था। मुल्क जा मालिक हमेशह मुल्क जा दुश्मन रहिया आहिनि। गद्दार उनखे करार ॾिनो वेंदो आहे जेको उन्हनि खे हक़ सच मुंहं ते चवे। इन जे लाइ असां गद्दार बि आहियूं। असां में खोड़ सारा हाणे ऐब थी वेंदा छो जो असां हिननि खे आईनो ॾेखारियूं था। अलाह ताला सभिनी ख़ुशि रखे। मूंखे पंहिंजे दुआनि में यादि रखिजो। हा, सुठी ॻाल्हि आहे। उते जेको तव्हांजो फ़ैसिलो थिए, उते जेको तव्हांजो फ़ैसिलो थिए। वॾी महिरबानी।